ओ मौला ए करीम अज 10 रमजानुल मुबारक ओ मौला अज जे ॾींहुं जेको तुंहिंजे महबूब हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो रखियो उन आका जे रोज़े जी सहरी ऐं अफ़तारी जो वास्तो थी असां सभिनी जो रोज़ो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा असांखे रमज़ान जा सभई रोज़ा रखण नसीब फरमा अॼु 10 रमज़ान उम्मुल मोमिनीन अम्मा ख़दीजतुल कुबरा जी जल जे वफ़ात जो ॾींहुं आहे रब अम्मा ख़दीजतुल कुबरा साइण जो वास्तो थिए ईरान जी ज़ाहिरी ग़ैबी मदद कर ईरान खे कामयाबी फ़तेह अता फरमा ईरान जे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा अल्लाह जो को असांजे फ़कीर अरबाब अली साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा फ़कीर जे बचड़नि खे पुटनि न्याणियुनि खे मौला हर मुश्किलात खां पनाह अता फरमा ओ मौला आजिज़ अली तुंहिंजी अमान में आहे हिन खे हर मुश्किलात खां मिठे मोहम्मद जो वास्तो थी पनाह अता फरमा आजिज़ अली खे पढ़ाई में कामयाबी ॾे ऐं सरकारी नौकरी अता फरमा गुलाम अहमद सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा जुमिले सॼी जमात जो बेड़ो तार जेके साईं वारनि जा माइट बेगुनाह हिते कैदी लॻा पिया आहिनि थाणे ते उनखे अॼु रिहाई थिए इहा दुआ क़बूल फरमा अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातुनि जूं महफ़िलूं थियनि या दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी